महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह एक दफ़े घर का बाहर निकतो मुल्क जो वाह साह लहा अमन अमान कीअं है खेर खिरियत कीअं ऊंदह में काफ़ी घणो निकिरी वियो। अॻिते हले ॾिठईं त ऊंदह में हिकिड़े वण जे हेठां चार हमरा बीठा आहिनि। उनजो हुलियो ॾिसी सम्झी वियो त हमरा बिगड़ियल आहिनि। भरिसां पहुची वञी चवनि था अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महमूद गज़नवी पुछियो केरु आहियो? शिकारी आहे। हुया चोर। चोर वरी पाण खे शिकारी सॾींदो आहे त मां शिकारी आहियां। चोर अञा ॿियो बि चवंदो आहे। चोर चवंदो आहे त मूसीअ जो माल मुंहिंजे लाइ हिलाल। हाणे हे थियो सखी मुड़ुस, हो थिया मूसी। हिन खां पुछूं तूं केरु? सोची त जेकर चवां थो त महमूद गज़नवी आहे त अकेलो हथ आयो आहे कुटे कंदा तलड़। मां भी शिकारी। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुधो, तव्हां चार ॼणा हो, मां अकेलो ठहां कोन थो त जेकर मूंखे बि पाण सां गॾु खणी हलो त काथे दाव हली चुटियो। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुध, असां जेके चार ॼणा आहियूं चइनी जो कोन को कमाल हुजी, तूं बि मुहांडो मुड़ुस हुजे बि तुंहिंजो को कमाल त तोखे बि खणो। ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कहिड़ो कमाल? हिकिड़े चयोसि मुंहिंजो कमाल हीउ आहे, कुतो भौंक करे त मूंखे ख़बर पइजी त कुतो छा थो चवे, वॾो कमाल। ॿिए चयो त मुंहिंजो कमाल हीउ आहे, कोट जे चोतरफ हली मूंखे फेरायो, मूंखे ख़बर पइजी त माल काथे पियो, कमाल इहो वॾो आहे। टे चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त कोट भली केॾो बि वॾो हुजे छलांगू हिकिड़ो हो चोरी करे, कमाल इहो वॾो आहे। चौथे चयो त मुंहिंजो कमाल इहो आहे त हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में ॾिसां त वरी न विसरां, कमाल इहो वॾो आहे। महमूद गज़नवी खे चयो तुंहिंजो कमाल? कमाल कहिड़ो? जेकर चोरीअ कंदे तव्हां मां केरु पकड़िजी पवे ऐं उन ते सज़ा अचे हथ पेर कपण जी, मां न रुॻो ईअं कंध सां ईअं न कयां त सज़ा कान लॻंदी। चोरनि चयो त भला अॼु त ॿई हथ आहिनि गिह में, खाटो ई था महमूद गज़नवी घर खे हणो। जी बिस्मिल्लाह, हलियासीं। अॻिते जो हलिया त कुते कई भौंक। महमूद गज़नवी पुछियो त कुतो छा थो चवे? महमूद गज़नवी चए त कुतो थो चवे त महमूद गज़नवी गॾु अथव। ॿिया छा था चवनि सा हलड़े लोटिया। महमूद गज़नवी सां टोयो आहे जो हिन वक़्तु घिटियूं मां पई होतो थो, उहो सुतो पियो हूंदो। बाबा साईं चवंदा आहिनि, मौलाना मोहम्मद कासिम सूरो साहब फरमाईंदा आहिनि त हक़ीक़त खे बि न पिया मञनि, छो त अंदरि कारो थियल हो, हक़ीक़त हुनखे सम्झ में न पई अचे। हलियासीं, कोट खे फिरियो हला हमरा, माल हिते अथव। मूंखे धकु लॻो त वाकई माल त हिते ई आहे। हमरा अलाए कीअं बसि छला गुज़रे, अलाए कीअं बि करे चोरी करे मोटी आहे। चयोमांसि हाणे हिसाबती कयो, 5 हिसाबतियूं थिया। महमूद गज़नवी ॻाल्हि ॿुधो, अॼु खां पोइ पंहिंजो जोड़ आहे पको, एड्रेस जो, काथां जा हो, काथे वेठा हो, नाला छा अथव, तव्हांजे पीउ जो नालो छा आहे, सुभाणे न काथे को दाव लॻे त हिक ॿिए खे सॾे त वठूं न। छोरनि बि टेगर करे देर काल कईसीं, जाड़ो खान सूमर खान जो पुटु अथई, फलाणे जाइ ते वेठो आहे, फलाणो उंबालो, सभिनी जा पता हथ कई। सुबुह जो ॻाल्हि थी, महमूद गज़नवी जे घर खे खाट लॻी। महमूद गज़नवी फरमाया त हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कान्हे का, हे 4 हमरा उधर वठी आया। महमूद गज़नवी फरमाया छा ते तव्हां बदमाशी कई आहे, तव्हां मुल्क जो अमन अमान था ख़राब कयो, तव्हांजा हथ कपवा, तव्हांखे सज़ा ईंदी। जंहिं चयो त हिकिड़ो दफ़ो ॾिसां त वरी न विसरंदो, उनजो जिंदा क़िबला जेकर नाराज़ न थी त अर्ज़ु कयां कि चओ छा थो चवीं? जेकर असां चइनि खे सज़ा ईंदी त राति तूं बि असां सां गॾु हुई, तोखे बि अचणु खपे। असां चइनी पंहिंजा कमाल ॾेखारे छॾिया आहिनि, हाणे तुंहिंजो वारो आहे, तूं बि कमाल ॾेखार। महमूद गज़नवी पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ हुनखे वाइज़ो नसीहत करे चवंदो हाणे हलिया वञो, वरी ईंदी अहिड़ी का ग़लती न कजो।
बाबा साईं इहो वाक़ियो ॿुधाए करे फरमाईंदा आहिनि, अर्ज़ कंदा आहिनि, ए रब करीम, असां पंहिंजे बंदगीअ जो कमाल ॾेखारे चुका आहियूं। पंहिंजा घरड़ा छॾे करे तुंहिंजे आॾो सजदा कयासीं, तुंहिंजूं निमाज़ूं पढ़ियूंसीं, तुंहिंजो दुआऊं घुरियूंसीं। रब, बंदगी जो कमाल असां ॾेखारे चुका आहियूं। रब, हाणे बख़्श जो तूं कमाल ॾेखार त महिल असां जन्नत में हली पहुचूं। जेका ॻाल्हि सम्झ में अचेव त सुभाणे अल्लाह बि कजो, सुभाणे अल्लाह कंदव त कल्ब मुंहिंजो खुलंदो। तवजो कजो। अॼोको ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनवान सां हिन मुदस्सिर शादी हाल जे अंदर वॾेरो गुलाम अल्लाह कीरियो साहब पंहिंजे पुटड़े खलील अहमद जे अकीके जे पुर मुसरत जे मौक़े जे निस्बत सां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनवान सां प्रोग्राम रखियो बा। दुआ है त अल्लाह तबारक व तआला इन नंढड़े के हिन सजी उम्मत जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। जिन खे औलाद ना है उन्हनि खे अल्लाह साईं झोलियूं भरे ॾे, उन्हनि जूं अखियूं ठारे। अज़ीज़ो, जेके भी मौज़ू आहिनि इस्लाम जे अंदर, उन में ॾुखे में ॾुखियो जेको मौज़ू आहे उहो सीरत जो। छो त ख़तीब जॾहिं ख़िताब जे लाइ वेंदो आहे तो परेशान होंदो आहे त महबूबन करीम जी सीरत शुरू कयां त कयां काथा। बचपन बयान कयां, जवानी बयान कयां, हुस्न बयान कयां, इल्म बयान कयां, इखलाक बयान कयां, रुतबो बयान कयां या रहमत बयान कयां त कयां छा? छो त सीरत हिकिड़ो अहिड़ो अथा समुंड आहे, जीअं सीरत खे, जीअं समुंड खे को किनारो कोन्हे को, ईअं सीरत जे मौज़ू खे बि को किनारो। तवज्जो कजो। मौलाना अब्दुल हादी दीनपुरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी, फरमाई सत समुंड मस बणाया, सारी कायनात जा वण कलम बणाया, आसमान खां मलाइक लही अचनि मुझे महबूबन करीमन जी सीरत लिखण शुरू कर। सत समुंड खत्म थी वेंदा, सुकी वेंदा, सारी कायनात जा वण कलम जे सूरत में घसी खत्म थी वेंदा, मलाइक थकजी पवंदा, लेकिन मुझे महबूबन करीमन जे सीरत मुबारक जो, मुझे महबूबन करीमन जे रुखसारे अनवर जी तारीफ़ कान खुटंदी। अल्लाह, रब करीम जूं मेहरबानी ऐं कुर्ब ऐं करम जो इन आला हस्ती, इन रुतबे वारे महबूब आमुना जे लाल जो तो ही असांखे रब करीम उम्मती बणायो आहे। वल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब करीम जे आॾो अर्ज़ पियो कयो, मौला पैगंबर बणाई, रब तुंहिंजी मोहब्बत, तुंहिंजो प्यार ऐं मोहब्बत आहे मौला, लेकिन मुंहिंजे दिल जी भी तमन्ना इहा हुई त मूंखे बि पंहिंजे आख़िरी नबीअ जो उम्मती करे उतारियां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम, ईसा रूहुल्लाह, वल्लाह ईसा अलैहिस्सलाम रब करीम जे आॾो अर्ज़ कयो, मौला तो मूंखे पैगंबरी अता फरमाई, तुझा कुर्ब करम, लेकिन मौला मुझी दिल जी तमन्ना इहा हुई त जेकर मूंखे भी पंहिंजे महबूब जो उम्मती करे उथारी हा। अल्लाह, हज़रत अब्दुल्लाह चांडियो रहमतुल्लाह अलैह हिकिड़ा अजीब ॻाल्हि कंदो, साईं अॼु त ॿुधी ॾे, साईं अब्दुल्लाह चांडियो अजीब ॻाल्हि कंदा, फरमायूं था बस यार अल्लाह पाक खे का अदा वणी वई जो अल्लाह पाक खणी तो ही असांखे पंहिंजे महबूब जो उम्मती बणायो, वरना काथे असां काथे महबूब जो शान। अल्लाह, दुनिया जे अंदर जेकर नेमतूं गणियो अंदाज खां बेशुमार नेमतूं, हे औलाद नेमत
अखियों नेमत, ज़बान नेमत, हथ पैर नेमत, अकुल सेहत नेमत, घर बार नेमत। फरमाए तवद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा। फरमाए दुनिया वारो जेकर तामू रब करीम जो नेमतूं गणियो त गणी कोन सघंदो। औलाद वॾी नेमत। बाबा सिंह ॿुधाइनि पिया हज ते वियुसि, काबतुल्लाह जे स्थान में वेठो त ॿ मायूं पाण में कचहरियूं पियो कनि। हिकिड़ी भाई ॿीअ खे चई त 20 साल थिया आहिनि शादीअ कई, औलाद कोन्हे को, मां ऐं मुंहिंजो घर वारो आया आहियूं इन जे लाइ हिकिड़ी दुआ घुरंदासीं, अल्लाह पाक माना औलाद जी नेमत सां नवाज़े। जी चवंदा त सिर्फ़ का न्याणी हुजे, अब्बा अब्बा करे सॾे, अम्मा अमान करे सॾे त असांजी दिलि ख़ुशि थिए। औलाद वॾी नेमत, औलाद वॾे में वॾी नेमत। अल्लाह तवज्जो कजाए, हिन औलाद जी मोहब्बत, औलाद जी मोहब्बत फितरी अमल। अब्बे जे दिल में, अम्मड़ जे दिल में औलाद जी मोहब्बत फितरी आ। जिस्म धार थी सघनि था लेकिन औलाद जी मोहब्बत धार कान थींदी। जिस्म धार थी सघनि था पर औलाद जी मोहब्बत धार कान थींदी। तवज्जो कजाए। लेकिन महबूबल करीम जे उम्मती हुजण जे सदके, आमोना जे लाल जे उम्मती हुजण जे सदके अल्लाह पाक इन औलाद जी मोहब्बत जो भी अल्लाह पाक तव्हांखे इबादत असांखे इबादत जो सवाब अता फरमाईंदो आहे। औलाद सां मोहब्बत करण भी इबादत आहे। औलाद सां मोहब्बत करण भी इबादत। अल्लाह अकबर। ॿियो औलाद जो अबे अम्मा सां मोहब्बत करण भी इबादत आहे। वाह साईं, अल्लाह तवज्जो कजो। महबूबल करीमल फरमायो दुनिया वारो तव्हां में भलो इंसान हुआ, भले में भलो मोमिन हुआ जेको पंहिंजे घर जे भातिन जे लाइ भलो हुजे, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे घर जे भातिन जे लाइ नरम हुजे। अल्लाह जे रसूल फरमायो भले में भलो माण्हू हुआ। असां वटि राज सां ख़ुशि गुल फ़कीर जे लाइ टांटो, ॿाहिरि वेठो टहकड़ा ॾींदी, घर में जेको ॾाइण पोइ ख़ामोश साहब अची वियो। अल्लाह अज़ीज़ो, औलाद सां मोहब्बत करण इबादत आहे, अजर आहे। अञा तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, तव्हां ऐं असां जेको औलाद ते ख़र्च था कयूं पिया, घर ते असां ख़र्च था पिया कयूं, का शइ घर में वठी आयासीं, महबूबल करीमल फरमायो अल्लाह पाक इन खर्च जे बदले में तव्हांखे सदके जो जेतिरो सवाब ॾींदो, सदके जेतिरो सवाब। हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अदल जी ताराज़ी लॻंदी, आमाल नामा तुरंदा, इन आमाल नामे में पहिरियों जेको अमल तुरंदो उहो इहो तुरंदो त पंहिंजे तो घर जे भातिन ते ख़र्च केतिरो कयो। इहो न सम्झो त इहो बसि भंगार में था वियो, इबादत आहे, इबादत। ॿियो औलाद जो अबे अम्मा सां मोहब्बत करण भी इबादत। छो त महबूबल करीम फरमायो दुनिया वारो जंहिं शख्स पंहिंजे अबे अम्मा ॾे शफ़क़त जे निगाह सां, मोहब्बत जे निगाह सां हिकिड़ो दफ़ो ॾिठो, अल्लाह पाक उनखे क़बूल पियल हज जो सवाब अता फरमाईंदो। साहबी अर्ज़ कयो सुणा, जेकॾहिं को 100 दफ़ा पंहिंजे अबे अम्मा जे चेहरे ॾे ॾिसे छा उनखे 100 हजनि जो सवाब मिलंदो? आका इनामदार फरमायो चाहे 1000 दफ़ा ॾिसे अल्लाह पाक उनखे 1000 हजनि जो सवाब अता फरमाईंदो। अर्ज़ कई सुणा, आख़िर एतिरो सवाब छाजे करे आहे? आका इनामदार फरमायो दुनिया वारो आख़िरी वक़्त में, आख़िरी ज़माने में अहिड़ो वक़्तु ईंदो, अहिड़ो ज़मानो ईंदो जो बानी पंहिंजे आका खे ॼणींदी, बानी पंहिंजे आका खे ॼणींदी। साहब अर्ज़ कयो सुणा, असां कोन सम्झो बानी आका खे कीअं ॼणींदी? आका इनामदार फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो औलाद पंहिंजे अबे अम्मा ते ईअं हुक्म हलाईंदो जीअं कंहिं नौकर ते हुक्म हलाइजनि।
हिन वक्त इहा सूरत हाल अथव, हिन वक्त इहा सूरत हाल अथव। औलाद पंहिंजे अबे अम्मा ते नौकर वांगुरु हुकुम थो लाए। साईं मुंहिंजे साम्हूं गुलाम शबी नालो साईं गुलाम शबी मुंहिंजे साम्हूं पुट थो पंहिंजे पीउ खे चवे जी ॻाल्हि ॿुध, 8 बजे मुंहिंजे छोकिरे खे खणी वञे स्कूल, 1 बजे मोटाए अची रहियासीं, जेकॾहिं न त पोइ सम्झी थो। इहो पुट थो चए पंहिंजे पीउ खे। तवजो कजे, अल्लाह अकबर। मां बि अॼु शौक़ में आहियां, तव्हां बि शौक़ में आहियो, कुझु 4 ॻाल्हियूं खयूं वञो। तवजो कजे, महबूबन करीमन फरमायो ज़लीला ज़लीला ज़लीला, सोना केर ज़लीला? आका इनामदार फरमायो जंहिं शख्स का उन जो अबो या मां नाराज़, ओ दुनिया में भी ज़लीला त आखिरत में भी ज़लीला। अल्लाह अजीजो फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैनि इहसाना। फरमाई दुनिया वारो रब करीम यो फैसलो करे छॾियो आहे, फैसलो करे छॾियो आहे त इबादत अकेले अल्लाह जी। चओ न सुभान अल्लाह। इबादत अकेले अल्लाह जी। ॿियो अल्लाह पाक जो फैसलो करे छॾियो आहे त तव्हांजे एहसान जे लाइक़, तव्हांजे थोरे करण जे लाइक़, ख़िदमत जे लाइक़ दुनिया में आहे त अबो ऐं अम्मा अथव। अल्लाह टे हस्तियूं अजीब, जिन जी मोहब्बत बग़ैर के लालच जे, बग़ैर के गर्ज जे, रब करीम जी मोहब्बत हिननि ॿारनि सां बग़ैर के लालच जे, बग़ैर के गर्ज जे। अल्लाह अकबर। अखियूं ॾिनई गुनाह पिया कयूं त बि अखियुनि जी रोशनी कान खसियईं, ज़बान ॾिनई गिला पिया कयूं, कूड़ पिया ॻाल्हायूं, गारियूं पिया ॾियूं त बि ज़बान बंदि कान कयईं, हथ पेर ॾिनई गुनाह पिया कयूं त बि हथ पेर बंदि कोन कयईं। अल्लाह तॾहिं त कंहिं चवण वारे चयो, पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी लिखियो अजीब ॻाल्हि, फरमाई दुनिया वारा हो जेकॾहिं ॾींहं ई रात में 24 कलाकनि में सुकल मानीअ जे गभे ते पारो थी भाॼी मिलई, अल्लाह करीम जा किरोड़ा एहसान करे करे खाईंदो कर। छो त 24 कलाकनि में रब करीम जे ज़ात खे यादि करण जे लाइ तो वटि टाइम कोन हो, पर रब करीम जे लाइ रोज़ी पे तक़सीम कई त तोखे कोन विसारी। अल्लाह वाह साईं, तवज्जो कजे, अजीब ॻाल्हि थो तोखे ॿुधायां। अल्लाह अकबर। दुनिया में उस्ताद मोहब्बत कंदो भा, पर जेकॾहिं गुस्से में आयो त मोहब्बत जी ॿोली कोन ॻाल्हाईंदो। हा अबो मोहब्बत कंदो भा, जेकॾहिं कावड़ में आयो त मोहब्बत जी ॿोली कोन ॻाल्हाईंदो। अम्मड़ मोहब्बत कंदी आहे, पर जेकॾहिं कावड़ ई गुस्से में आई त मोहब्बत जी ॿोली कान ॻाल्हाईंदी। पुट करे न सर कंदी। अल्लाह अकबर। सोना अबो जेकॾहिं नाराज़ तालुक ख़त्म करे वेंदो, अम्मड़ नाराज़ तालुक ख़त्म करे वेंदी, जेकॾहिं उस्ताद नाराज़ तालुक ख़त्म करे वेंदो, मुर्शिद नाराज़ तालुक ख़त्म करे वेंदो। लेकिन सोना रब करीम जी ज़ात आहे जो पानो रब करीम का तालुक ख़त्म करे वेंदो आहे, लेकिन अल्लाह करीम बाने खां कॾहिं बि पंहिंजो तालुक ख़त्म कोन्हे कयो। हमरा बि मूंखां पुछो साईं हीअ तकलीफ़ हीअ तेरे को वज़ीफ़ो। मां जो निमाज़ पढ़ंदो आहियां, किसी निमाज़ मूंखे भाए कान थी पढ़े। मां जो सही आहे, मोनेस्टन जी गोरी आहे, तोखे एलर्जी थी करे। हाणे निमाज़ में भाए पैसे तॾहिं पढ़े। मन कावड़ आई कुछ भी छो त छड़ी दो पहिरियां मुसले खे। लेकिन सणा रब करीम कॾहिं बि तो ई असांखे कोन विसारियो आहे, कोन छॾियो आहे। अल्लाह पाक कॾहिं बि तो ई असां खां तालुक कोन्हे टोड़ियो, हमेशह मोहब्बत जो आवाज़ चओ न सुभान अल्लाह। थोरो तव्हां ॻाल्हायो, थोरो ॻाल्हाईंदो तॾहिं मुंहिंजो क़ल्ब खुलंदो। चओ न सुभान अल्लाह। फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। फरमाई महबूब चओ कंहिंखे चवां, मुंहिंजे बाननि खे चओ, कंहिंखे
मुझे बानन के चओ चओ न सुभान अल्लाह। गुनाहगार हैं, बेनमाजी हैं, बेरोजायत हैं, जानी हैं, शराबी हैं, केड़ा बायन पर आहिन मुझा बाना। पांजो तालुक लासी न टोड़ियो, पांजो तालुक लासी न टोड़ियो। वाह सही वाह, वाह सही वाह। तवज्जो करिए, हेॾी अहम मिसाल ॾेई थो तव्हांखे सम्झाए। छोकरा तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो तुंहिंजो हाणे ॿुधिजो। ओ जानमंद, ओ पुट बाबा जानमंद, ओ बि जानमंद। मां हिन खे सॼा आहे, मूंखे कन ई न ॾी। मां आपे खां निकिरी वियुसि। हिन तोखे हया कोन थो अचे? अछी ॾाढ़ी वारो मां तोखे सॼा थो, मूंखे जवाब नथो ॾी। निकिरी वञ, खुले टाॾो तरी वञ, तो मां मुंहिंजो अखी ॾिसणी नथो ॾिस। निकिरी वञ। आपे खां निकिरी वेंदुसि, गुस्से में कंट्रोल का बाहर निकली वींदुस। लेकिन सुना सद आयो हय्या अल सलाह हय्या अल फलाह। के जो सदा ॾाढा चओ, के जो सदा सद कई हय्या अल सलाह हय्या अलल फलाह। ॾींहं ई रात में घणा दफ़ा? 20 दफ़ा। घणा दफ़ा? 20 दफ़ा। हय्या अलल सलाह हय्या अलल सलाह ब दफ़ा, हय्या अलल फलाह हय्या अलल दफ़ा ब दफ़ा। ब ऐं ॿई 4, 4 पंजा 20। अल्लाहु अकबर। सॼई पे हय्या अल सलाह, सॾो कंहिंजो ॾाढा चओ, सॾो कंहिंजो हय्या अलल फलाह, सॾो कंहिंजो रब करीम जो। ॿुधी अण ॿुधी करे हलियो पियो वञे। रब करीम ईअं कोन चयो अरे नादान हलियो वञ, तुंहिंजी का ज़रूरत कान्हे का, हलियो वञ। लेकिन अल्लाहु अकबर वरी बि सॾु पाण पियो करेसि। फरमाई कुलिया, फरमाइया अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। वरी भी सॾेसि पाण, वरी भी सॾेसि पाण। ये न अरे हलियो वञ, का परवाह कान्हे। लेकिन मोहब्बत में जे माना अबे के अबे सॾो कयई, जेकॾहिं जवाब न ॾिनई नाराज़ थी वेंदी, घर खां ॿाहिरि कढी वेंदी। अल्लाहु अकबर। पीर साहिब हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी आहे। पीर सुल्तान खान लक्ष्मण जी अजीब ॻाल्हि लिखी आहे। फरमाई बाना ज़रा सोच सही, गुनाह सां भरियल दफ़्तर, गुनाह सां भरियल दफ़्तर मूं रब करीम ने पियो मोकिली। मलाइकनि जे हथां गुनाहनि सां भरे दफ़्तर मूं रब करीम ने पियो मोकिले। लेकिन बाना ज़रा सोची सही, उन्हनि मलाइकनि जे हथां मां रब करीम वरी तुंहिंजी रोज़ी पियो मोकिलियां। गुनाह ॾिसी भला रोज़ी बंदि करे छॾे न, वरी बि मोकिलियां। फरमाई सॾींदो रहंदो साईं, सॾींदो रहंदो साईं, सॾींदो रहंदो साईं। जेसि ताईं जान में जान अथई तेसि ताईं मोहब्बत जो सॾो पियो हूंदी। मन न मन कंहिं वक़्तु मोटी पवी। अल्लाह तवज्जो कजे। वाह साईं, वाह साईं। तूं ऐं असां जेकॾहिं कंहिंजा गुनाहगार थी पवंदासीं या कंहिं असांखे गुनाह कंदे ॾिसी वरितो, नज़रुनि मां किरी पवंदासीं, दुश्मनी थी वेंदी। अल्लाहु अकबर। बार बार उनखे यादि पिया कंदासीं। हदीस में ईंदो आहे जॾहिं गुनाहगार माण्हू गुनाह कंदो आहे, मलाइक रब करीम खे अर्ज़ु कंदा आहिनि मौला इजाज़त ॾे त लिखऊंसि, रब इजाज़त ॾे त लिखऊंसि। अल्लाह पाक फरमाईंदो आहे मलाइको 8 पर इंतज़ार कजोसि। 8 पर 8 परनि खां पोइ गुनाह कई रब लिखऊंसि।
अल्लाह पाक फरमाइंदो आहे त हिकु लिखजोसि हे अञा न लिखजोसि मन मोटी अचे मन ख्याल थी पियसि मन रो रब करीम जूं नेमतूं यादि अचनिसि मन ख़ौफ़ अचेसि मन मोटी अचे अल्लाहु अकबर पहिरियां हिकु लिखायईंसि हे अञा न लिखजोसि मन मोटी अचे गुनाह कयईं हिकिड़ो लिखायईंसि न कयईं इरादो कयईं कुझु बि कोन लिखायईंसि सुणा मोहब्बत एतिरी आहे हेॾा नेकीअ जो इरादो कयईं लिखाए छॾियईंसि नेकी कयईं त 700 लिखाए छॾियईं मोहब्बत तुम अर्ज़ पे क्यों अजीब प्यार जो लफ्ज फरमाएं कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इते पांजे महबूब के इते गुनाहगार के सरे तो बानू गुनाहगार के चाहिए मुझा बाना है पर इन की पान का ताले को न टोड़ी दुनिया में प्यारे में प्यारो लक़ब प्यारे में प्यारो लफ्ज जेकर रब करीम वटाए तो बानो आम बाने का वधीक महबूब तरीन को लफ्ज कोने को अल्लाहु अकबर सुना तवज्जो कजे मेराज वारी रात चौन सुभान अल्लाह मेराज वारी रात जिन रब करीम सां मुलाकात थी अल्लाह पाक फरमायो सुना हिन जाइ ते कोई कोने सिर्फ तू ही मां अज चओ तो के केड़े लक़ब सां सरलो कया सोनो सिंगार चई करे सर कया महबूब मिठो चई करे सर कया छो त दुनिया में मां तो के कई लक़ब ना केरी माल पे जमियो अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला करीमाल पे जमिया अय्युहल मुदस्सिर कुम फअंसिर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतगिर करीमाल पे जमिया सीन वल कुरानिल हकीम दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद मखदूम हाशिम ठट्टी है अजीब गाल फरमाइए जै कम खां अल्लाह रोकियो आहे त ही न कजो उन जो न करण फर्ज़ आहे ज़िना न कजे न करण फर्ज़ गिला न कजे न करण फर्ज़ चोरी न कजे न करण फर्ज़ व्याज न खाइजे न खाइण फर्ज़ नाकण कतल न कजे न करण फर्ज़ जै कम जो रब करीम हुकुम फरमायो ही कजे करण फर्ज निमाज पढ़जे पढ़न फर्ज रोजो रखजे रखण फर्ज हज कजे करण फर्ज ज़कात ॾिजे ॾियण फर्ज इमाम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठकवी रहमतुल्लाह लिखियो आहे इन्हनि फर्ज़न मां हिकिड़ो फर्ज हिन उम्मत जे मथां महबूबन करीम जे मथां दुरूद पढ़ण बि फर्ज आहे सलात पढ़ण बि फर्ज पर तवज्जो कजे हुन फर्ज ऐं हिन फर्ज में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे वल्लाह निमाज़ जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आम हज जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आम ज़कात जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आम रोज़े जो हुकुम पहिरियां हिकमत बाद में आ फरमाइया
अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। फरमाई इनमें ईमान वारो मां रब करीम ताते रोज़ो फर्ज़ कयो अल्लाह यो रोज़ो छाजो अल्लाह पाक आयो वल्लाह रब करीम फरमायो सुबह का वठी शाम ताईं मानी भी बंद पानी भी बंद अल्लाह या सज़ा छो पियो ॾे रब करीम फरमायो सज़ा कोन्हे का अल्लाह छाजे करे रब करीम फरमायो इन करे मनण मनता मुत्तकी परहेज़गार थी पओ हुक्म पहिरियां हिकमत बाद में लेकिन जॾहिं रोज़े हज करण सलात जो वक़्तु आयो दुरूद जो वारो आयो इन में अल्लाह पाक अंदाज़े बयान बदलाए छॾियो जॾहिं सलात जो वारो आयो अल्लाह पाक हिकमत पहिरियां बयान फरमाई हुक्म बाद में ॾिनो चओ न सुभान अल्लाह कीअं फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह आई उन जा मलाइका सलात मोकिले पांजे महबूब ते ए ईमान वारो तमा भी मुझे महबूब ते सलात सलाम मोकिलियो तवज्जो कजे फरमाई नमाज तमा के पढ़णी मां रब नमाज का पाक हज तमा के करणो मां रब हज का पाक ज़कात तमा के ॾियणी मां रब ज़कात का पाक रोज़ो तमा के रखणो मां रब रोज़े का पाक लेकिन जने दुरूद जो वारो आयो अल्लाह पाक दुनिया वारो इन कम जी शुरात मां रब करीम पाण खां थो कया शुराती पाण खां वाह सही वाह तवज्जो कजे साबी सगोरो आका इनामदार जे खिदमत में हाजिर थियो अल्लाह पाक अजीब अंदाज फरमायो फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। फरमाई बेशक अल्लाह आई उन जा मलाइका सलात था मोकिले पांजे महबूब ते ए ईमान वारो तमा भी मुझे महबूब ते सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो रब करीम साईं शबीरन पाण ते रखियो कम हिकड़ो असां ते कम ब असां ते कम घणा ॻाल्हाए थोरो असां ते कम घणा ब हिकड़ो सलात भी पढ़जो त सलाम भी पढ़जो सलात भी सलाम साबी सगोरो आका इनामदार जे खिदमत में हाजिर थियो अर्ज के सोना असां तव्हां सलाम तो पढ़ंदा हूं लेकिन सोना असां तव्हां सलात कीअं पढ़ूं सलाम कीअं पढ़ंदा हूं अर्ज कंदा हूं अत्तहियात लिल्लाह व सलावात व तय्यबात अस्सलामु अलैका अय्युहल नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू सोना असां तव्हां सलाम तो पढ़ंदा हूं लेकिन सोना असां तव्हां सलात कीअं पढ़ूं चओ न सुभान अल्लाह आका इनामदार फरमायो हीअं अर्ज़ कंदा कयो चवंदा कयो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तवज्जो कजे फरमाई ही अर्ज़ कंदा कयो चवंदा कयो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद चओ न सुभान अल्लाह फरमाई अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा ए असांजा अल्लाह अल्लाहुम्मा ए असांजा अल्लाह
अर्ज़ कबूल फरमाम, आज़ी निज़ारी कबूल फरमाम, इल्तिजा कबूल फरमाम। बाना चाहो छा पियो चवे रब अर्ज़ इल्तिजा क्या है सल्ले अला मुहम्मद। रब अर्ज़ इल्तिजा है असांजे महबूब जे शान के वधाए जाए। यार ॾाढा न की सुभान अल्लाह, मजमो तमाम वॾो आहे पर सुभान अल्लाह घटि आहे। अल्लाहु अकबर। नारे तकबीर, शाने मुस्तफा, जिक्रे मुस्तफा, रहमते मुस्तफा। फरमाई ए रब करीम असांजो अर्ज़ इल्तिजा कबूल फरमा। बाना चओ सल्ले अला मुहम्मद। रब असांजो अर्ज़ इल्तिजा है असांजे महबूब जे शान के वधाए छॾिजांइ। अल्लाह पाक फरमायो बाना तो घुर कई मां पंहिंजे महबूब जे शान के वधाए छॾियो। ॾाढियां चवनि सुभान अल्लाह। अल्लाह कीअं वधाई। रब करीम फरमायो अज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। बस इन जाए ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब अजीब अजीब शान बयान फरमाई वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। महबूबा तुझी पोई जिंदगी पेरी जिंदगी का आला होंदी। छा मतलब तू असां जिया कुराड़ा थींदासे तीअं मार्केट में अघु वेंदो किरंदो। समझो था, जिया कुराड़ा तीअं मार्केट में अघु वेंदो किरंदो। कुराड़ा कुराड़ा बीमार थींदा आहिनि, छोरनि जी ईद हूंदी आहे। साईं मुंहिंजी बाबा बीमार पिया दुआ करते अलाह करे कम हेॾे होॾे। ख़ुदि कुराड़ा वीचारा चवंदा आहिनि साईं जेको इज़त जो वक़्तु गुज़रियो शुकुर आहे, पोइ पर जी पार ईअं आहे न। लेकिन काइनात जे तख़्ते ते वाहिद हस्ती आमना जो लाल दुरुशब अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मो अर्ज़ पे कयो टे हस्तियों अजीब जिनकी मोहब्बत अजीब। रब करीम जी ज़ात बग़ैर के गर्ज जी मोहब्बत पियो करे। मो अर्ज़ कयो अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम के भी काफ़सा पंहिंजे महबूब करीम के बानो सॼो हिन गुनाहगार खाने के भी बानो सॼो वा। अल्लाहु अकबर। सुना रब करीम पंहिंजे रहमत जा दरवाजा बंद न कयो। अल्लाह तू असां आपे खां निकिरींदासीं। अल्लाह पाक रब करीम फरमायो बाना मायूस न थी जाए। जिंदगी जे कंहिं में लम्हे में मायूस न थी जाए। या गुनाहन सां भरियल झोली मूं रब करीम जे दरवाजे ते फिटी करण तुंहिंजो कमु आहे। इन झोलीअ खे जेका गंदगी जी भरियल हुई इन झोलीअ खे रहमत जे हीरन सां भरणु मूं रब जे ज़ात जो कमु आहे। अच सही अल्लाह जे ज़ात जी मोहब्बत। ॿियो आमना जे लाल जे हिन उम्मत सां मोहब्बत बेमिसाल। अल्लाह हर वेले हर जाए ते महबूब के याद आ पंहिंजी गुनाहगार उम्मत याद आ। हाँ अमर पाजे मोहब्बत बच्चे सा मोहब्बत कंदी आ। लेकिन सुना सारी कायनात रू मायरूं कठे कर मायरूं जी मोहब्बत कठे कर। अल्लाहु अकबर। सारी कायनात रे मायरूं जी मोहब्बत हिकड़े पासे आमना जे लाल जी हिन उम्मत सा मोहब्बत हिकड़े पासे। तवज्जो कजे वाह।
हर वेले हर घड़ी महबूब के याद आ तो पंहिंजे गुनाहगार उम्मत याद आ सुना हजरत ईसा अलैहिस्सलाम बचपन जी उम्र टे ॾींहं उम्र हजरत ईसा अलैहिस्सलाम के जॾहिं बीबी मरियम अलैहिस्सलाम घर खणी पहुती आ बीबी मरियम अलैहिस्सलाम खां पुछंदा छोकिरी ये छोकड़ो काढा आंदो थई बाड़ो काढा आंदो थई बीबी मरियम अलैहिस्सलाम खामोश इशारे सां जिन मूंसां न ॻाल्हायो न बाड़े सां ॻाल्हायो जी ॻाल्हाईंदो जी ॻाल्हायोसि हज़रत ईसा अलैहिस्सलाम के पींघे में लुॾे वेठो तो 3 ॾींहंनि जो बाड़ो आ पुछऊं सा छोकड़ा ॾे ख़बर केरु आ अल्लाहु अकबर ईसा अलैहिस्सलाम तो चए क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब फरमाई मां रब करीम जो बानो आ रब करीम के किताब अता फरमायो आ मुझे अमर पाक दामना मुझे अमर को बारे में लफ्ज को शाई न कजो आ ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो 3 ॾींहं जो बाड़ो आ लेकिन अमर याद आ अमर जी पाक दामन याद आ अमर जी पंहिंजी किताब याद आ लेकिन सुना आमना जो लाल वल्लाह अमर आमना फरमाए थी ओ दुनिया बारो जॾहिं मुंहिंजे महबूबन करीम जी विलादत बासादत थी आ न गोद खयम न छातीअ सां लाथम ॼमण सां मुंहिंजा महबूब करीम सजदे में हलिया विया मां दिल में चप चुरण पिया ज़बान हले पई मां पंहिंजो पाण खे चयो आमना ज़रा वेझो थी ॿुधी त वठ महबूब करीम छा पिया फरमाइनि अमर आमना फरमाए थी जॾहिं मां वेझो थियसि अल्लाहु अकबर चप चुरण पिया ज़बान हले पई कन ॾिनमि महबूब करीम अर्ज़ कराया अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती मौला मुझे उम्मत के बख्शत फरमाए जाए रब मुझे उम्मत के बख्शत फरमाए जाए अल्लाहु अकबर ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो लेकिन पंहिंजी नुबुवत याद आ पंहिंजो किताब याद आ लेकिन आमना जे लाल ॻाल्हायो ॼमण साण जेकॾहिं याद आ त पंहिंजी गुनाहगार उम्मत याद आ अल्लाह वाह सही वाह तवज्जो कजाए घर में 2 महीना चुल्लो कोंधो भरे रब बुख कबूल गुजारो थी वींदो लेकिन उम्मत जे बख्शस का सवा गुजारो तुंहिंजे महबूब जो मुश्किल अल्लाहु अकबर जिस्म मुबारक ते चोॾहं चतियूं लॻल कपिड़ो कायतल कबूल कुर्तो मुबारक कबूल लेकिन अर्ज़ पे कयो मौला ये फटल कपड़ा चतियूं लॻल कपड़ा गुरबत कबूल लेकिन उम्मत जे बख्शस का सवा तुंहिंजे महबूब जो गुजारो मुश्किल अल्लाहु अकबर सुना मु अर्ज पे कयो दुनिया जे जहान में रब करीम जी मोहब्बत बगैर के लालच जे बियो आमना जे लाल जी मोहब्बत बगैर के गर्ज जे सुना टियो अमड़ जेका बच्चे सा मोहब्बत कंदी आ सारी कायनात जो भली के भी मोहब्बतूं कढाए जाए पर अमड़ जे मोहब्बत जे बराबर कोन थींदियूं अब्बे जे प्यार जे बराबर कोन थींदियूं अल्लाहु अकबर सुना याद कर उहे दिहाड़ा ॾिसणे सही या अमड़ा जे तुझे मोहब्बत जे करे पंहिंजा हीणा हाल करे छॾिया हे अबो फकीर लिबास पातई तो बच्चे जे मोहब्बत में अल्लाहु अकबर बाबा साईं चवंदा आहिनि त माण्हू अबे मां खण नफ़रत कुराड़ो थी वियो अरे अल्लाह जा बाना जे करे कुराड़ा थिया आहिनि त तुंहिंजे करे थिया आहिनि कई जवान ॾिठासीं काटन जा कपिड़ा पाइण वारा शादीअ खां पोइ औलाद खां पोइ जहिड़ा फ़कीर हस्तियों मिटाए छॾियूं ये अम्मा जेका पंहिंजे अबे जे घर में अल्लाहु अकबर रानी की शहजादी हुई शहजादी हुई पंहिंजे अबे जे घर में लेकिन सुना तो बच्चे जे मोहब्बत में पंहिंजे अम्मे अबे जी मोहब्बत छॾियई अम्मर जी मोहब्बत छॾियई भाइरुनि जी मोहब्बत कुर्बान कई भेनरुनि जी मोहब्बत कुर्बान कई पाड़े वारनि जी मोहब्बत कुर्बान कई होॾे शहजादी हुई हिते नौकरानी थी पई आहे अल्लाहु अकबर जरा सोच सही सारे ॾींहं जा कम अमर के करना अल्लाह हंध विछाइणा अंदर करना बुहारी ॾियणी भाॼी पचाइणी
मानी पचाइणी हथां धोइणा बच्चे जी खिदमत अब्बे जी खिदमत लटा कपड़ा धोना अमन के सारे ॾींहं जी खिदमत अमन के करणी आहे दिल में सोचींदा जो सारे ॾींहं जा कम करे रात जो वाह जी निंड कबी थक बनी बा लेकिन अमर जॾहिं अञा अख अख सां लॻाई आवाज़ आयो उहा उहा जो आवाज़ आयो वाह मुंहिंजी जीजा अम्मा उथी करे पंहिंजे बच्चे के सीने सां लॻाईंदी आहे ईअं ठकर ईंदा निंड पईंदी बच्चो घूर निंड में पियो हूंदो आहे अम्मा पर हाणे सुम्हारीस निंड अची वई अथसि अम्मा चवंदी आहे दुनिया वारो जेकर इनके सीने से अलग कंदस निंड फिटी वेंदसि आउं पंहिंजी पाण त निंड फिटाइण चाहियां थी लेकिन बच्चे जी निंड मटाइण मां नथी बर्दाश्त करे सघां या जीजा अम्मा जेका रातियूं निंड असांजी फिटाए असांजे लाइ फिटाईंदी आहे तोखे निंडूं करायईं हे तूं सुतो पियो आहे नाश्ता तुंहिंजे लाइ तयारु करायईं लोक सुकून जी निंड पियो आहे अमर जी निंड फिटी पई आहे पंहिंजो पाण खे फ़क़ीर बणाए छॾियईं तोखे शहज़ादो बणाए छॾियईं अल्लाहु अकबर कई मायरों अब्बे जी वफ़ात करण खां पोइ बच्चा यतीम हाणे अमर इन बच्चन के सुख ॾियण जे लाइ जेकॾहिं कंहिं वटि गुलामी ॾियणी पई नौकरी पढ़ी पई पिल्लू पियो कंहिंजे दर जी चौकीदार या बुहारी ॾियणी पई थाम मरणा पिया पाण त फ़क़ीरी क़बूल कंदी आहे पर तुंहिंजे बुखे पेट खे कॾहिं बि बुख न ॾींदी आहे अल्लाहु अकबर सुणा असांजे पाड़े में हमरा ॿार रहंदियूं छोकिरियूं तक़रीबन यतीम आहिनि 7 ॼाणियूं आहिनि 2 भाइर अथनि यतीम आहिनि मां वीचारी हुन घर में कोई बुहारी ॾिए केॾी महिल पोचो करे केॾी महिल थावणा करे बाबा साईं चयो हिकिड़े दफ़े राति जो 11 बजे दरवाज़ो खड़को मां दरवाजे ते पहुतसि ॾिठा नंढी छोकिरी बीठी आहे उहो कीअं बीठी आहे साईं अॼु सॼो ॾींहुं बुख ते वेठा आहियूं मानी कान खाधी असांखे अम्मा मोकिलियो आहे त 100 रुपया साईं खां वठी त मानी इन अमड़ तो बच्चे जे इज्जत बिहान जे लाइ तो बच्चे जे हैसियत विहाण जे लाइ पंहिंजो पाण खे त फ़क़ीर कयो पर तोखे पंहिंजे कंहिंजे आॾो मोहताज करण जे लाइ तयारु कान हूंदी आहे अल्लाहु अकबर सुणा माहिरुनि जो क़दुरु कयो मौवन करीमन फरमायो दुआउनि जा दरवाज़ा अथव अपोय मां दुआउनि जा दरवाज़ा अथव हज़रत साईं ॿेर वारा साईं वॾा फरमाईंदा माण्हू वतंदा कलंदरनि जा दर ॻोल्हींदा अल्लाह पाक हर घर में कलंदर रखी छॾियो अबो ये मां कलंदर आहिनि कलंदर दुआ त घुराए त ॾिस पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे किताब फरमाई हिकिड़ो नौजवान अमर जी ख़िदमत कंदो आहे हज जी मौसम थी अमर के जी अम्मा इजाजत नहीं तो हज दे वञा अमर जो बच्चा तू मुंहिंजी खिदमत कर तो कि अल्लाह पाक हज जो सवाब अता फरमाईंदो उन साल रही पयो ॿियो साल थियो अमर के जी अम्मा इजाजत नहीं तो हज ते वञा अमर जो बच्चा तू रही पा तो कि अल्लाह पाक मुंहिंजी खिदमत कर अल्लाह पाक तो कि हज जो सवाब अता फरमाईंदो अल्लाह अकबर साईं गुलाम अल्लाह हज़रत आवेश करनी ॿुधो तो साईं अब्दुल्ला हज़रत अवैस करणी खे यो इज्जत यो शान यो रुतबो कीअं मिलियो तव्हांखे ख़बर आहे तवज्जो कजो हज़रत अवैस करणी नौजवान कर्ण खां हलियो आहे सफ़र करे मदीने मुनव्वर पहुतो आहे इन इरादे सां आमोना जे लाल जी ज़ियारत करणी आहे जॾहिं कर्ण खां मदीने मुनव्वर सफ़र करे पहुतो ख़बर पई त आमोना जा लाल के सफ़र ते निकितल आहिनि अल्लाहु अकबर हिकु ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं रही पियो आहे महबूबन करीमन जी ज़ियारत जे लाइ लेकिन महबूब सफ़र ते हुया 3 ॾींहंनि खां पोइ सहाबा इकराम खे अर्ज़ु कयईं सहाबियो यारो सिकत दिलि में घणी हुई तड़प त तमामु घणी आयोसि बुख
ठायल अखियूं खणी आयुसि दीदार कंदुसि लेकिन आउं मजबूर हां मां वञा पियो ॻोठ मूंखे मोकल सिर्फ़ 3 ॾींहंनि जी हुई छो त मुंहिंजी अमड़ बीमार आहे अमड़ मूंखे चयो अवेस 3 ॾींहंनि जी तोखे इजाज़त आहे वधी तोखे इजाज़त कान्हे का इन करे बग़ैर ज़ियारत जे मां मोटियो हलियो पियो वञा छो त अमड़ जी मूंखे ख़िदमत करणी आहे हज़रत अवेस ॻोठ पहुतो आहे आमना जा लाल जॾहिं घर वापसि मोटी आया साहब अर्ज़ कयो साईं करण खां हिकिड़ो अवेस नाले नौजवान आयो हो जेको तव्हां ज़ियारत करण जे लाइ आयो हुयो लेकिन बग़ैर ज़ियारत जे अखियूं आलियूं खणी हलियो वियो आका इनामदार जे ख़िदमत में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वेठो आहे साहब जी जमायत वेठी आहे आका इनामदार पंहिंजो कुर्तो मुबारक लाहे करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे अता फरमायो ओ उमर ही कुर्तो पाण वटि काबू कर रखजांइ तुंहिंजे दौरे हुकूमत में कर्ण नाले मुल्क शार फतह थींदो उन कर्ण में हिकिड़ो अवेस नालो नौजवान हूंदी उन नौजवान खे पाण वटि घुराए करे हे कुर्तो उन खे पाराइजांइ ओ उमर उन नौजवान खां पंहिंजे लाइ बि दुआ घुराइजांइ मुंहिंजे लाइ बि दुआ घुराइजांइ मुंहिंजे गुनाहगार उम्मत जे लाइ बि दुआ घुराइजांइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हैरान परेशान अर्ज़ के सुणा आख़िर एतिरो अजर ऐं सवाब छाजे आहे आका इनामदार फरमायो उमर इन नौजवान इन अवेस पंहिंजे अमर जी एतिरी ख़िदमत कई जो हाणे हिन जे हथनि खण जी दुआ देर आहे हथ खणंदो आहे त अल्लाह पाक हुन जी दुआ क़बूल करे छॾींदो तवज्जो कजे अज़ीज़ो माहिरुनि जो क़दुरु कयो ये जॾहिं वञनि थी त पोइ थी ख़बर पए मैसेज में हिकिड़ी अजीब ॻाल्हि आई हमरा जी घर वारी वफ़ात करी हिकु नंढो हुयो ॿी शादी की हिकु दफ़े मुहबत मां पंहिंजे बच्चे खां पुछई पुट ॾे ख़बर हीअ अमड़ सची आहे सही आहे या हूअ अमड़ सही हुई ओ मासूम बच्चो थो चवे अब्बा हीअ अमड़ सची आहे मुंहिंजी हूअ अमड़ कूड़ी हुई छा थो चवे हीअ अमड़ सची आहे हूअ कूड़ी कीअं अब्बा साईं जॾहिं मुंहिंजी हूअ अमड़ हूंदी हुई पंहिंजी असली मां हूंदी हुई मां मस्करी कंदोसि त मूंखे अम्मा चवंदी पुट जेकॾहिं मस्करी कंदे त मानी कोन ॾींदीसि ख़र्ची कोन ॾींदीसि ऐं ते मस्करी कंदोसि वॾी मज़ाक कंदोसि अल्लाहु अकबर पर अजीब अंदाज़ हूंदो हुयो त मानी आॾो न मानी पोयां मां आॾो हूंदोसि मां डुकंदो वरितो हूंदोसि अमड़ मानी खणी पोयां मिंथो कंदी बच्चा बि त तोखे मां मानी खारायां लेकिन हिन वक़्तु सूरत हाल अजीब आहे हाणे जॾहिं काॾी हीअ मां आई आहे मूंखे चवंदी आहे त छोरा मस्करी न कजांइ मस्करी कंदे त मां तोखे मानी कान ॾींदसि अल्लाहु अकबर हाणे सूरत हाल इहा आहे मस्करी थो कयां अॼु 3 ॾींहं आहे जो मूंखे हिन मानी कान ॾिनी आहे अल्लाह अज़ीज़ो नौजवानो अॼो कोई प्रोग्राम नंढड़े खलील मंझे ॼमण जे ख़ुशीअ में रखियो वियो आहे नौजवानो अबे खे केतिरी ख़ुशी हूंदी गुलाम अल्लाह खे केतिरी ख़ुशी हूंदी ज़रा सोचो सही असांखे ख़ुशि करण जे लाइ केतिरियूं परेशानियूं था ॾिसनि पर अफ़सोस जो अबे अम्मा खे असां ख़ुशि करण जे लाइ असांखे वक़्तु कोन्हे आख़िरी ॻाल्हि तवज्जो कयो सोच रहे हेॾे अकेली अम्मा 7 बच्चन के बराबर जी मोहब्बत ॾेई करे पाले करे वॾो कंदी आहे पर अफ़सोस जो अॼु 7 बच्चा पंहिंजे अकेली अम्मा खे पाले नथा सघनि अबे खां पाले नथा सघनि कुझु साल थींदा हिते नवाब शाह में इस्पताल में हुयासीं असांजे वार्ड जे भरिसां हिकिड़े ॿिए वार्ड में हिकिड़ो पुराणो हुयो 80 साल राति जो 1 बजे उनजो पीउ हुनखे सॾु करे नालो हुअसि जुमू हेॾे तवजो कयो आख़िरी ॻाल्हि थो कयां नालो हुअसि जुमू सॾु करे ओ जुमा अरे ॿुधंदा कोन्ही हो छा चवेसि छोरो के करा मर्दा बि कोन्ही अंदर ई सड़ी पियो औलाद भली केतिरो भी बीमार हुजे पर अबो अम्मा न चवंदा त अबो मुंहिंजो औलाद मरी वञे न हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी खिदमत में हिकिड़ो नौजवान आयो
चीसी मां पंहिंजे अमर जी ख़िदमत कई आहे मां पंहिंजे अमर खे कुल्हनि ते खणी करे हज करायो आहे मां पंहिंजे अमर जो थोरो लाथो फरमायई तूं थोरो थो चवीं जंहिं वक़्त में अमर तोखे सोड़े पेट में ॾिनी उन हिकु घड़ीअ जो बि तो थोरो कोन लाथो आहे पर यादि कजांइ औलाद जॾहिं अबे अम्मा जी ख़िदमत कंदो आहे दुआ घुरंदो आहे त अल्लाह असीं पंहिंजो करीस पर जॾहिं अबो अम्मा औलाद जी ख़िदमत कंदा आहिनि त इहा दुआ कॾहिं न घुरंदा आहिनि मुंहिंजो को कुझु चयो अल्लाह पाक क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए।